लाड़काणे मां ख़बर ईंदड़ लाड़काणे में 3 ॾींहं अॻु घर अंदरां हिकु ॿार जी मां रोज़ीना जो फाहो खाधल लाश हथ आयो हो। ॿुधायो पियो वियो त नारी आपघात कयो वए, पर कुझु कलाकनि बाद नारी जो वीडियो बयान सोशल मीडिया जे साम्हूं आयो, जंहिं में हू इंसाफ़ लाइ वाजाईंदी लुड़क लाड़ींदी नज़र अची रही हुई। ताज़ो ई हिकु ॿी वीडियो साम्हूं आई आहे, जंहिं में ॾिसी सघे थो त रोज़ीना जो अॻूणो मुड़ुसु मीर मोहम्मद पुट खे खणी वञी रहियो आहे ऐं औरतूं दाऊं करे रहियूं आहिनि। ॼाणायल जवाबदार मीर मोहम्मद वीडियो में घर अंदर गार गंद भञड़ा कंदे बि नज़र अचे पियो। रोज़ीना पहिरीं वीडियो में दायो हो त खेसि मुड़ुसु 1.5 साल अॻु तलाक ॾिनी आहे, पर रोज़ानो घर में अची ज़ुल्म जो निशानो बणाए थो। 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस रोज़ीना केस में ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार न करे सघी, जॾहिं त सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बाद पुलिस इख़्तियारियुनि खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।